ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात शुरू थी वही है। मींहं कड़ियम पवंदे ही मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली बंद थी वही है। रस्तनि ते पानी बीजी वियो है। गोलारची शहर ऐं भरपासे बरसात जो ज़ोरदार वसकारे सबब रोडनि रस्तनि ते पानी बीजी वियो है। मीरपुर बठोरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में गर्मीअ खां पोइ हल्की हल्की बरसात शुरू थी वही है, जंहिं करे गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो ऐं मौसम खुशगवार थी वही है। साॻिए तरह टंडो जाम शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात जारी है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वण किरण जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे। उस्मान शाह हुडी, उडेरोलाल ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं शुरू थी वियो आहे। हुन बरसातनि बाद खानवाइण भरिसां ॻोठ फ़तेह अली जतोई वटि सिंधू दरिया में चाड़ सबबि पाणी बंदि थी वियो आहे। पाणी बंद खे तेज़ीअ सां पाइण लॻो आहे। इतला मिलण ते भरपासे जे ॻोठनि जा माण्हू वॾे अंग में बंद ते पहुची विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात शुरू थी वही है। मींहं कड़ियूं पवंदे ही मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो निज़ाम भी बंद थी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, रस्तनि ते पाणी बीजी वियो आहे। गोलारची शहर ऐं भरपासे बरसात जो ज़ोरदार वसकारे सबब रोडनि रस्तनि ते पाणी बीजी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, मीरपुर बठोरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में भी गर्मीअ खां पोइ हल्की हल्की बरसात शुरू थी वही है, जंहिं करे गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे ऐं मौसम खुशगवार थी वही है। साॻिए तरह टंडो जाम शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में भी तेज़ बरसात जारी है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वण किरण जा इतला आहिनि, जॾहिं त हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीजी वियो आहे।